नाज़िन, वफ़ाक़ी हुकूमत कोरोना जे वधंदड़ केसनि खां पोइ सॼे मुल्क अंदर तालीमी इदारा बंदि करण जो ऐलान करे छॾियो। मुल्क में स्कूल्स, कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ 26 नवंबर खां 10 जनवरी ताईं बंदि रहंदा। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त समूरनि तालीमी इदारनि में रिथियल समूरा इम्तिहान मुल्तवी कया विया आहिनि। इस्लामाबाद में तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत ते तालीम वारनि बैनल सूबाई वज़ीरनि जी वीडियो कॉन्फ्रेंस ते इजलास थियो, जंहिं दौरान तालीमी इदारनि में वधंदड़ कोरोना केसनि ते ॻणती जो इज़हार कयो वियो। इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो त सॼे मुल्क अंदरि 26 नवंबर खां तालीमी इदारा बंदि करण जो फ़ैसिलो थियो आहे। 26 नवंबर खां 24 डिसंबर ताईं ऑनलाइन क्लासिस जारी रहंदा। 25 डिसंबर खां 10 जनवरी ताईं सियारे जी मोकल हूंदी। जनवरी जे पहिरें हफ़्ते में ॿीहर इजलास थींदो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त उस्तादनि ऐं ॿारनि जी सिहत अहमियत रखे थी। सॼे मुल्क अंदरि रिथियल समूरा इम्तिहान मुल्तवी कया विया आहिनि। 26 नवंबर खां 10 जनवरी ताईं स्कूल्स, कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ बंदि रहंदियूं। तालीमी इदारा ऑनलाइन क्लासिस वठी सघंदा। नाज़िन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत कोरोना जे वधंदड़ केसनि खां पोइ सॼे मुल्क अंदरि तालीमी इदारा बंदि करण जो ऐलान करे छॾियो। मुल्क में स्कूल्स, कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ 26 नवंबर खां 10 जनवरी ताईं बंदि रहंदा। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त समूरनि तालीमी इदारनि में रिथियल समूरा इम्तिहान मुल्तवी कया विया आहिनि। इस्लामाबाद में तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत ते तालीम वारनि पैनल सूबाई वज़ीरनि जी वीडियो कॉन्फ्रेंस ते इजलास थियो, जंहिं दौरान तालीमी इदारनि में वधंदड़ कोरोना केसनि ते ॻणती जो इज़हार कयो वियो। इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो त सॼे मुल्क अंदरि 26 नवंबर खां तालीमी इदारा बंदि करण जो फ़ैसिलो थियो आहे। 26 नवंबर खां 24 डिसंबर ताईं ऑनलाइन क्लासिस जारी रहंदा। 25 डिसंबर खां 10 जनवरी ताईं सियारे जी मोकल हूंदी। जनवरी जे पहिरें हफ़्ते में ॿीहर इजलास थींदो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त उस्तादनि ऐं ॿारनि जी सिहत अहमियत रखे थी। सॼे मुल्क अंदरि रिथियल समूरा इम्तिहान मुल्तवी कया विया आहिनि। 26 नवंबर खां 10 जनवरी ताईं स्कूल्स, कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ बंदि रहंदियूं। तालीमी इदारा ऑनलाइन क्लासिस वठी सघंदा।